को शर्म कर, को हया कर। तू बाबा के चवे तो वनी मजदूरी करे। तो मजदूरी की गाल कई तो मान केड़ो चो मान धाड़ा वनी हां सुठी सलाह त दिंदमास। ता हर सुठी गाल में कावड़ छो कंदा? अन्या कावड़ न कया। बाबा जी उम्र त दिस। छो उम्र दिसांस तू दिसीस? मुझे अंदाजे में मरण में भाई 2 महीना दस। खैर गुरु, खैर गुरु। मुझो पियो छो मरे, तू मर न, वो भी तो वांदो आ न। सामे वांदो आ मां चाचे जी मानी दुकान ते खणी वेंदो आ उते ग्राहकन के सामान तो ॾींदो आ मां वांदो आ। हां ॾाढो वॾो कम आयो, ॾाढो वॾो कम। गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में तुंहिंजो नालो ईंदो। शर्म त अचे ई कोन तो। ये हल्का फुल्का कम त बाबा पाण ई करे वेंदो। ओ चईंस न अॻिते ये पंहिंजा कम पाण करे मूंखे तकलीफ़ न ॾियो छॾियो मूंखे मां निंडड़ी कयां। शर्म त अचे ई कोन तो। निंड करण जी उमिरि मुंहिंजे पीउ जी आ ऐं तूं निंड्रू कंदे। मुझो मतलब आ त ये कम सब मां पाण कंदुसि हुन भला खे छॾे निंड। तो दुकान हलायो हिन सॼे जहान ॾिठो। बाबे जा रहियल सहियल गिराक बि न ख़राब करे छॾींदे तूं। मां को दुकान ते गोरपट बलारो मुंह पाए वेंदुसि जा जो गिराक भॼी वेंदा। गोरपट बला जो मुंह पाईंदो। तूं थोरो ध्यान सां पाण खे ॾिस। तुंहिंजो मुंह ई गोरपट बला जहिड़ो आहे। बाक़ी हरू भरू ख़र्च न कजांइ पाण ते। बस बस फजीलत सिख मुझसे सां चर्चा नान कबा। माफ़ कजांइ इहो चर्चो न पर हक़ीक़त आहे। यकीन न अचई न पोइ हिते आईनो अथई ॾिसी वठ पाण खे चङी तरह। नीअं हिन में त मूं कोन ॾिसंदुसि किनो आईनो भोगन भोगन में अठी करे थी वञे।